अस्सलाम वालेकुम। अॼु असां मच्छी था तरियूं। हीअ मच्छी मूं वटि समुंड जी आहे ऐं इनखे धोई साफ़ करे लूणु ॾेई मूं तक़रीबन 3 कलाक फ्रिज में रखी छॾियो। हमेशह मच्छी जेका आहे लूणु जज़्ब करण में घणो टाइम वठंदी आहे ऐं मूं वटि समुंड जी मच्छी आहे। तव्हां का बि मच्छी खणी सघो था, पंहिंजी देसी सिंध जूं मच्छियूं आहिनि, मिठे पाणी जी मच्छियूं आहिनि। आज हम ये मछली फ्राई कर रहे हैं। मेरे पास समंदर की मछली है। उसको साफ़ करके तकरीबन 3 घंटे मैंने नमक लगाकर फ्रिज में रख दिया था। मछली हमेशा ज़्यादा टाइम लेती है नमक जज़्ब करने में, तो आज हम इसको फ्राई कर रहे हैं। तेल जो है वो मैंने गरम करने के लिए रख दिया है, ठीक है। और उसके अलावा जो चीज़ें हमें चाहिए होंगी, मसाले, धनिया पिसा हुआ, मिर्चें पिसी हुई लाल, और ये पिसा हुआ गरम मसाला। मैंने इसकी कोई मिकदार मुकर्रर नहीं की, आप इसको कम ज़्यादा कर सकते हैं या जितनी ज़्यादा मछली फ्राई करेंगे उस हिसाब से लेंगे। ये लीमू है, इनको काट के बीज निकाल दिए हैं, ठीक आहे। त ही मच्छी आहे असां वटि। तेल मूं जेको आहे ही गरम करे करण जे लाइ रखियो आहे। ही सुका धाणा आहिनि पीठल, ॻाढ़ा मिर्च पीठल, ही गरम मसालो पीठल, ऐं मूं अंदाज़े सां थोरो थोरो खयो आहे। हिननि खे टिनी खे असां मिक्स कंदासीं। ही ॾिसो, ही मसालो मिक्स करे पवंदो। इन करे मां जेको आहे तव्हांखे मिकदार नथी ॿुधायां, छो त जेतिरी मच्छी हूंदी, थोरी हूंदी त थोरो मसालो खणो, घणी हूंदी त घणो मसालो खणो, ठीकु आहे। सो ही मसालो मूं मिक्स करे छॾियो आहे, छो त इहो हमेशह मिलाई विझिबो आहे। ऐं ही लीमा आहिनि मूं वटि। लीमा बि ज़रूरत जे हिसाब सां, घणी मच्छी आहे त ॿिया बि खपंदा, ऐं हिननि खे कटे अधु करे ॿिज कढी छॾिया आहिनि। सो सभिनी खां पहिरियों हाणे अचूं था असां इनखे फ्राइंग पैन में विझंदासीं। इहो यादि रखो त मच्छी जंहिं महिल फ्राइंग पैन में गरम तेल में विझबी छंडा छॾींदी आहे, त जेकॾहिं तव्हां हथ सां खणी विझो या तव्हांखे भउ थिए त तव्हां भले पोइ हथ सां न विझो, तव्हां ही तरीक़ो बि करे सघो था। ॾिसो, अगर आप हाथ से नहीं डालना चाहती छींटों के डर से, या छींटे लगते भी हैं ज़ाहिर है, तो आप एक पीस को टर्नर पे रखें इस तरह और इसको यूँ डाल दें, ठीक है। तो ये भी एक तरीका है छींटों से बचने के लिए। तो ये कुछ पीसेस जो है वो मैं डाल रही हूँ। कुछ मां विझां थी मच्छी का टुकड़ा तरण जे लाइ। एक वक्त में जितने हो सकता है डाल लें। ॾिसो, ही कुछ पीसेस मूं विधा आहिनि। ही हिकिड़े पासे ॾांहुं पची वेंदा, हल्का फ्राई थी वेंदा, त पोइ असां हिननि जो पासो उथलाईंदासीं। ये एक तरफ से फ्राई हो जाएंगे तो हम इनको पलट देंगे। तो फिलहाल ये इतने पीसेस में इसमें फ्राई कर रही हूँ। और अगर छींटे ज़्यादा उठ रही हों तो आप लोग इसको ढक भी सकते हैं, ठीक है। अभी मैं इसको ढक्कन नहीं लगा रही, लेकिन अगर आप समझते हैं कि छींटे बहुत ज़्यादा उठ रहे हैं, ही ॾिसो, त जेकॾहिं तव्हां सम्झो त ही घणा छंडा था उथनि त तव्हां हिनखे ढकु ॾेई बि पचाए सघो था, ठीकु आहे। सो हाणे असां 2 मिंट वेट कंदासीं जेसिताईं हिनजो हिकिड़ो पासो पची वञे। हीअ मच्छी विचोली ॿाहिरि थी तरजे पई, ऐं असां सिंधी माण्हू त तरियल मच्छी ऐं चांवर बि खाईंदा आहियूं, ऐं उनखां अलावा नेरनि ते बि उफराटनि सां तरियल मच्छी खाईंदा आहियूं। हीअ मच्छी मां हिन महिल ठाहियां पई त इहा असां चांवरनि सां खाईंदासीं राति जे टाइम ते। ऐं हमेशह जॾहिं असां मच्छी चांवर पचाईंदा आहियूं त हीअ ॾिसो, हीअ मुंहिंजी टमाटनि जी चटनी बि ठहे पई, असां इहा ज़रूरु पचाईंदा आहियूं। इनखां बग़ैर मच्छी ऐं चांवर ॼण त असांखे रुखा लॻंदा आहिनि। सो अगरि तव्हां बि ठाहिणु चाहियो त हीअ मां टमाटनि जी चटणी सेखारे चुकी आहियां, हिनजी वीडियो मां शेयर कई आहे। ऐं जेकॾहिं न ॾिठी आहे, तव्हां मिस कई आहे या ॿीहर ॾिसणु चाहियो, त मां हिन मच्छीअ जी वीडियो जे हेठां इन चटनी की वीडियो भी ॾेई छॾींदमि। तो हम जब भी ये मछली फ्राई करते हैं चावलों के साथ, तो हम ये टमाटर की चटनी ज़रूर बनाते हैं। ये भी मैं बनाना सिखा चुकी हूँ, इसका जो है लिंक मैंने शेयर किया है, लेकिन फिर भी अगर आपने मिस किया है या आप दोबारा देखना चाहें तो इस वीडियो के नीचे मैं उसका लिंक दे रही हूँ, आप देख सकते हैं। तो हम लोग फ्राई फिश पराठों के साथ भी खाते हैं और चावलों के साथ भी। तो हीअ असांजी हिन महिल जेका तयारी आहे उहा चांवरनि सां खाइण जे लाइ। हीअ असांजी मच्छी पची रही आहे ऐं टमाटर जी चटनी साइड में ठहे थी पई। फ्राइंग पैन में जाइ ठाहे मूं थोड़ो 1-2 पीस ॿिया भी विझी छॾिया मच्छी का। अच्छा, अभी एक साइड इनका तकरीबन फ्राई हो चुका है, हम इसको पलट रहे हैं। इसको पलटने की भी बहुत एहतियात से ज़रूरत है, ये छींटे आपको नहीं लगने चाहिए, ठीक है। ये असां हिनखे उथलायूं था। ही सभई पीसिस मूं उथलाए छॾिया आहिनि, हिन जो ॿियो साइड पचे पियो।
ये सारे पीसेस पलट दिए मैंने, अब ये दूसरी साइड से पक रहे हैं। ये हर एक के घर में मछली फ्राई होती है, लेकिन मैं जिस तरीके से करती हूँ वो थोड़ा सा दूसरों से डिफरेंट होता है। आख़िर में जो मरेलो ईंदो मच्छी में मसालो ॾियण जो, उहो मुंहिंजी मच्छीअ खे, मुंहिंजी तरियल मच्छीअ खे ॿियनि जे तरीक़े खां थोरो डिफरेंट करे थो, ज़ाइक़े में बि ऐं तरीक़े में बि। सो जेसिताईं हाणे ही पचंदी ऐं लहंदी त पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी त अॻियां छा करिणो आहे। हाणे ये मच्छी मुंहिंजी ॿई पासा पची चुकी आहे। हिननि खे मां प्लेट में कढां थी ऐं उन खां पोइ छा करिणो आहे उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। हाणे मच्छी मूँ सॼी कढ़ी छड़ी है। ये सारी मछली मैंने प्लेट में निकाल दी जो फ्राई की एक दफ़ा में, और फ्राइंग पैन में जो तेल है वो अभी इसमें है और मैंने इसकी आग बंद नहीं की और ये गर्म ही रहना चाहिए, ठीक है। फ्राइंग पैन में जो तेल है उनके गर्म ही रहण घुर्जे। मूँ बाहि बंद न कई है। मच्छी मूँ कढ़ी है। तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजी अॼु जी रेसिपी वणे तो तव्हां ज़रूर वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुछ चवण चाहियो तो कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं आइंदा भी मां जेकॾहिं कुछ तव्हां सां शेयर करण चाहें तो आसानी से ॾिसी सघो। अभी हम इसको मसाला लगाएंगे। तो अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो आप मेरा चैनल सब्सक्राइब करें, इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें। अच्छा, मसाला अपनी मर्ज़ी से, अपनी पसंद से डाल सकते हैं, ज़्यादा कम, ठीक है। सो जेतिरो तव्हांखे मसालो खपे, पहिरियों असां हिन मच्छीअ खे ॾींदासीं मसालो। सो को तेज़ मिर्च खाईंदो आहे, को हल्का खाईंदो आहे, तो उन हिसाब सां तव्हां पंहिंजो मसालो इस्तेमालु कयो। हाणे असां विझंदासीं हिन में लीमो। हीअ मुंहिंजी पंहिंजी ज़ाती जेका आहे ईजाद आहे त हमेशा मां इन हिसाब सां मच्छी पचाईंदी आहियां। भले हाणे केरु ॿिया बि पचाईंदा हुजनि त कोई फ़र्क़ु नथो पए, पर ही मुंहिंजो पंहिंजो आइडिया हुयो जॾहिं मूं इहो स्टार्ट कयो। सो इन सां ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त ज़ाइक़ो ईंदो आहे। तव्हां पचाए ॾिसो, तव्हांजे तारीफ़ थींदी, सभिनी खे वणंदो जेके बि खाइण वारा तव्हांजा हूंदा। ॿिज मूं कढी छॾिया, पर पोइ बि एका दुका ॿिज को रहिजी थो वञे त उहो हथ सां कढी छॾिजो। हीअ जीअं हिते हिकिड़ो ॿिज अची वियो आहे। थोरो लीमो मां ॿियो बि थी विझां, पर इहो बि ख्यालु रखिजो तो तमाम अगर खटो थी हो तॾहिं कंहिंखे न वणंदो। बहुत ज़्यादा भी खट्टा नहीं होना चाहिए, लेकिन इतना हो कि मसाला जो है वो थोड़ा सा भीग जाए, ठीक है। एतिरो कयो जो मसालो हिन में लीमे जे रस में भीजी वञे, पर सफ़ा ईअं खट्टो न जे रस में बुॾी न वञे। सो ट्राई ज़रूरु कजो ऐं जेको बि रिज़ल्ट अचे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मां तक़रीबन गुज़िरियल 30-35 सालनि खां हिन ई तरीक़े सां मच्छी तरींदी थी अचां। तो मूंखे इहो उन ज़माने में, उन उमिरि में मच्छी पचाईंदे मूंखे इहो ख़्यालु आयो त अगरि ईअं कजे त इहो वधीक सुठो थींदो। मां हथु धोई वठां। हाणे हथु मूं धोई छॾियो। हिन मच्छीअ खे मसालो बि अची वियो आहे ऐं लीमो बि अची वियो आहे। हाणे असां कंदासीं ईअं जो ॾिसो, ही तेल हिन टर्नर ते खणो ऐं हिन गरम गरम मच्छीअ ते तेज़ तेज़ गरम तेल विझंदा वञो। तव्हां ॾिसो था जॾहिं असां तेल विझूं था त मच्छी मसालो थोरो बॉयल थो थिए, ॼण त हिकिड़ा बबल्स था उथनि हिन मां। त इहो गरम तेज़ गरम तेल हिन सॼे मसाले खे ऐं लीमे जे रस खे हिते ई पचाए छॾींदो, त उन में कचो ज़ाइक़ो न रहंदो, उहो पकल ई थी वेंदो। ईअं असां हिन सॼी मच्छीअ खे तेल जेको आहे मथां विझी वेंदासीं त जीअं किथे बि मसालो जेको आहे उहो अणिबो न रहे, उन में ऑयल अची वञे। मच्छीअ जो तरियल, मच्छीअ जो बचियल तेल आहे, त इहो लाज़मी हिन खे सुठो टेस्ट भी ॾींदो ऐं लीमे जे रस खे ऐं हिन मसाले खे पचाए भी छॾींदो। तो फ्राइड फिश का ये बचा हुआ तेल है, मसाले में भी इसकी खुशबू आ जाएगी और ये जो है लीमू का रस और मसाला सारा इसमें पक जाएगा। तो मेरी ये मछली तैयार है। ये मुंहिंजी मच्छी तैयार आहे, जेका मुंहिंजे घर में मुंहिंजी फैमिली में ॾाढी शौक़ सां खाधी वेंदी आहे। ऐं तव्हां ज़रूरु ट्राई कयो ऐं ज़रूरु ॿुधायो त तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो। अलाह तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां असां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।